हिते ज़िक्र कंदासीं नसीराबाद जो। नसीराबाद में भी करबला जे शहीदनि जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण लाइ मातमी जुलूस बर्पा कया विया। तफ़सील लाइ ॾिसूं था अला बख्श कुरैशी जी हीअ रिपोर्ट। पूरे मुल्क जी नसीराबाद में भी करबला के शहीदन की अज़ीम कुर्बानियों के भेटा पेश करण लाइ 10 मुहर्रमुल हराम के ॾींहुं मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम से मुख़्तलिफ़ पंज बरामद किया विया, जिनमें शेखन जो पिड़, मंगणहारन जो पिड़, काठियन जो पिड़, नवाब शेख जो पिड़ ऐं सैयदन जो पिड़ शामिल आहिनि। समूरा मातमी जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदा सैयद सफ़र शाह बुखारी जी दरगाह ते पहुता, जितां गॾियल मरकज़ी जुलूस कढियो वियो। मातमी जुलूस फाज़िल राव चौकट पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। बाद में जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदा वापस दरगाह सैयद सफ़र शाह बुखारी जी दरगाह अॻियां पहुता, जिते शाम ग़रीबा पढ़ण बाद समूरा जुलूस नहर पज़ीर थी विया। करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मोमिनन पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी कई वई। लगर न्याज़ विरायो वियो। हर रोड ऐं रस्ते ते सबीलूं लॻाई वयूं। तिबी इमदादी कैंपूं लगायूं वयूं। हर तरफ़ लब्बैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद हुयूं। हर रख गमे हुसैन में आली हुई। मातमी जुलूसन में मोमिनन सां गॾु औरतूं ऐं ॿारड़ा भी शरीक हुआ। पुलिस तरफ़ां सिक्योरिटी इंतज़ाम नहायत सख़्त कया विया हुआ। शाम ग़रीबा पढ़ण बाद समूरा मातमी जुलूस लब्बैक या हुसैन जी सदाउनि सां नहर पज़ीर थी विया। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।